नवाबशाह में मज़दा फुरकंदड़ पुलिस एहलकार जो भाउ निकितो। नवाबशाह में मज़दा फुर जी वारदात में मुलवस जवाबदार जी सुञाणप थियण खां पोइ हिकु नओं इंकशाफ साम्हूं आयो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदार जो भाउ पाण बि पुलिस एहलकार आहे, जेको मुबीना तौर ते हिन ॾोहनि जी सहूलतकारी करे रहियो हो। वारदात दौरान जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते गाॾी फुर कई, पर पुलिस जी जांच दौरान शक थी पियो त खेसि कंहिं अंदरूनी सहूलतकार जी मदद हासिल हुई। वधीक जांच खां पोइ मालूम थियो त जवाबदार जो भाउ मक़ामी पुलिस थाणे में मुक़ररु आहे। पुलिस इख़्तियारियुनि जो चवणु आहे त जवाबदार खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी, जॾहिं त संदसि भाउ जे किरदार बाबति बि तहक़ीक़ात जारी आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलवस समूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सोशल मीडिया सेंटर सिंध। असांखे लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब करे पंहिंजी राय जो इज़हार कंदा। पुलिस कौन आई है? पुलिस की गाड़ी थी। पुलिस को लेने घर में पुलिस चुप गोलियां मारे ने काकर गाली खनियान काकर भी काकर पैसा हाँ बताओ।